सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं केपी में चूंडनि बाबति केस जी ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ण वारी इस्तदा रद्द करे छॾी। नाणे ऐं दिफ़ा वारा सेक्रेटरी सूमर ते तलब। चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ पीटीआई जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल फुल कोर्ट जोड़ण जी इस्तदा कई। चीफ जस्टिस इस्तदा रद्द कंदे चयो त को बि ज़ाब्तो ऐं कानून फुल कोर्ट ठाहिण जी इजाज़त नथो ॾे। आइन मूजिबि असेंबली टुटण खां पोइ 90 ॾींहनि में चूंडूं थियण घुरिजनि। 90 ॾींहनि में चूंडूं न थियूं त वधीक केतिरा ई ॾींहं घुर्बल हूंदा। अदालत खे इन नुक़्ते ते गौर करणो आहे। अवाम बि ॼाणणु चाहे थो त चूंडूं कॾहिं थींदियूं। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस हुकूमत ऐं अपोज़िशन खे ॻाल्हियूं करण जी तजवीज़ ॾींदे चयो त ॿई धुरियूं ॻाल्हियूं कनि त ॿुधणी कुझु ॾींहनि लाइ मुलतवी करे सघूं था। ॻाल्हियूं न थियूं त आइनी किरदार अदा कंदासीं। पुरअमन चूंडुनि लाइ वसीलनि जी ज़रूरत पई त हुकुम जारी कबो। फौज खे घुराइणो पियो त उहो बि हुकुम ॾींदासीं। सियासी जमायतनि बि ॾिनल गारंटी जी भञकड़ी कई त खेनि नतीजा भोगणा पवंदा। पंजाब ऐं केपी जी चूंडूं मुलतवी थियण ख़िलाफ़ पीटीआई जी दरख़्वास्त ॿुधंदड़ 4 रुकनी बेंच बि टुटी वई। जस्टिस अमीनुद्दीन खां पोइ जस्टिस जमाल मंदोखेल बि ॿुधणी खां माज़रत करे छॾी। जस्टिस जमाल मंदोखेल चयो आहे त हुकुम कोर्ट में नाहे लिखायो वियो, नई मुशावरत कई वई। मामले ते ओपन कोर्ट में गौर कयो वञे। मां सम्झां थो त बेंच में मुंहिंजी ज़रूरत नाहे। अल्लाह सुप्रीम कोर्ट खे पंहिंजी पनाह में रखे ऐं जेको बि फ़ैसिलो अचे सभिनी खे क़बूल हुजे। सभु आइन जा पाबंद आहियूं ऐं रहणु चाहियूं था। हिक नाअहल शख्स लाइ अहिड़ा फ़ैसिला कया पिया वञनि जंहिं मुल्क खे तबाह कयो। सभु इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त चूंडुनि बाबति ॿुधणी फुल कोर्ट करे। अॼु क़ौम खे जवाब ॾिनो वञे त मूंखे छो नाअहली करार ॾिनो वियो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी लंडन में प्रेस कॉन्फ्रेंस। नवाज़ शरीफ़ चयो त हीउ कंहिं रेड़ीअ वारे जो न पर क़ौमी मामिलो आहे। 2017 में जॾहिं मां वज़ीर आज़म हुयसि त हालतूं अहिड़ियूं न हुयूं जेके हाणे आहिनि। मुल्क तारीख़ जी इंतिहाई नाज़ुक सूरतहाल मां गुज़री रहियो आहे। असां IMF खे ख़ुदा हाफ़िज़ चई छॾियो हो। अॼु $1 बिलियन लाइ बि IMF ॾांहुं ॾिसी रहिया आहियूं। $1 लाइ ख़ैरात घुरणी पवे थी। क़ौम खे अखियूं खोलणु घुरिजनि। पाण मुरादे नोटिस जे अख़्तियारनि बाबति जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं जस्टिस अमीन जो फ़ैसिलो कानूनी तौर लागू न थींदो। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार 2 रुकनी बेंच जे फ़ैसिले ते सर्कुलर जारी करे छॾियो। सर्कुलर में चयो वियो आहे त जस्टिस फ़ाइज़ ऐं जस्टिस अमीन जे फ़ैसिले में आर्टिकल 184 ते ऑब्ज़र्वेशन पाण मुरादे नोटिस में अचे थी। 2 रुकनी बेंच जो फ़ैसिलो 5 रुकनी बेंच जे फ़ैसिले ख़िलाफ़ आहे। 5 रुकनी बेंच पाण मुरादे नोटिस के चीफ जस्टिस जो अख्तियार करार ॾेई चुकी आहे। आपके आला तरीन मनसब के ऊपर बैठे लोग जो हैं वो इन रवैयों का इजहार करेंगे जो रवैया उन्होंने उसमें बयान किया है। ये फैसला लिखते वक्त मुझसे मुशावरत नहीं की गई, मेरी राय ही नहीं ली गई और फैसला जो है वो तहरीर कर दिया गया। ये इंतहाई जो है वो अफसोसनाक बात है। ये एक कौमी साने से कम ये बात नहीं है। वो एक अदालत का फैसला, वो सुप्रीम कोर्ट के एक मुअज़्ज़ज़ जज का फैसला है। कानून के एक अदना तालिब इल्म के तौर पर मैंने आज तक ये बात नहीं सुनी कि सुप्रीम कोर्ट के बेंच के फैसले को सर्कुलर के जरिए से जो है वो इनइफेक्टिव कर दिया जाए। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त जस्टिस फ़ाइज़ जो फ़ैसिलो सर्कुलर सां ख़त्म नथो करे सघिजे। रजिस्ट्रार जी सुप्रीम कोर्ट जी बेंच आॾो का बि हैसियत नाहे। जेसीं ताईं जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो फ़ैसिलो चैलेंज न थींदो तेसीं ताईं सभिनी ते लागू थींदो। मामले ते फुल कोर्ट फ़ैसिला न ॾींदो त इंसाफ़ थींदे नज़र न ईंदो। ख्वाजा आसिफ चयो त पार्टीबाज़ी
सियासतदाननि में थींदी आहे, सुप्रीम कोर्ट जी रिवायत नाहे। हिन वक्त एतमाद जी खोट आहे। एतमाद ऐं इतिहाद बहाल करणो आहे त फुल कोर्ट जोड़े वञे। सियासतदानों में तो पार्टीबाजी भी होती है, मुखासमत भी होती है, लड़ाई झगड़े भी होते हैं। वो तो हमारा हिस्सा है, हमारे कल्चर का, सियासत के कल्चर का हिस्सा है, लेकिन इनके कल्चर का हिस्सा नहीं है। मैं माजरत के साथ कहूंगा कि इनका कल्चर जो है वो बहुत कुछ डिमांड करता है जो बड़ा आला और अरफा है, जिससे जो है कि कोई भी हुकूमत हो, कोई भी तबका हो, कोई भी सियासी पार्टी हो, उसका जो है एतमाद मुतज़लज़ल ना हो। आज जो है एतमाद जो है मुतज़लज़ल हो रहा है। ये तो पहले दिन से डिमांड जो है हम कर रहे हैं कि जी फुल कोर्ट बना लें, तो अब जो है ये श्रिंक होता जा रहा है सारा। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त नून लीग वारा हिकु भेरो ॿीहर सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे धमकियूं ॾियनि पिया, छाकाणि त हू चूंडुनि खां ॾिनल आहिनि। क़ौम आइन कानून ऐं जमहूरियत जे दिफ़ा लाइ रोडनि ते निकिरण लाइ तयार रहे। इन्हनि समूरनि सियासी पार्टियुनि सां ॻाल्हाईंदासीं जेके हिन साज़िश ख़िलाफ़ बीहंदा। ट्वीट कंदे इमरान ख़ान वकीलनि खे अपील कई आहे त हू कानून जी हुक्मरानीअ जे तहफ़ुज़ लाइ किरदार अदा कनि, जीअं हुननि 2007 में वकील तहरीक दौरान कयो। पंजाब ऐं केपी जी चूंडनि वारे केस में जस्टिस याहिया आफ़रीदी बि पंहिंजो इख़्तिलाफ़ी नोट जारी करे छॾियो। जस्टिस याहिया आफ़रीदी जो चवणु आहे त पंजाब ऐं केपी में चूंडनि बाबति पाण मुरादो नोटिस ख़ारिज कजे थो। मामलो लाहौर ऐं पेशावर हाई कोर्ट में अॻी मौजूदु आहे। सुप्रीम कोर्ट पाण अॻु में ई अहिड़ो फ़ैसिलो ॾेई चुकी आहे त जेको केस हाई कोर्ट में हलंदड़ हुजे उन में मुदाख़लत नथी करे सघिजे। तंहिं करे पंजाब ऐं केपी में चूंडनि बाबति वरितल पाण मुरादो नोटिस ख़ारिज कजे थो। एक बहुत बड़ा लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन की तरफ हम चले जाएंगे और मुझे नहीं लगता इस वक्त किसी भी इदारे में इतनी जान है कि अगर हम एक खाना जंगी में, फॉर्मल खाना जंगी में या लॉ एंड ऑर्डर में चले गए तो वो हमें कोई बचा पाएंगे। जो स्टेक होल्डर्स हैं उनकी जिम्मेदारी है कि वो पाकिस्तान को आईनी कोलैप्स से बचाएं। जो हुकूमत चीफ जस्टिस के और सुप्रीम कोर्ट के फैसले पे अमल नहीं करेगी, साथ वही होगा जो यूसुफ रजा गिलानी साहब के साथ हुआ था या नवाज शरीफ के साथ हुआ था। फिर शहबाज शरीफ और काबीना को घर जाना पड़ेगा। हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फैसले ते अमल न कयो त यूसुफ रजा गिलानी ऐं नवाज शरीफ जहिड़ो हशर थींदो। शहबाज शरीफ ऐं संदसि काबीना खे घर वञणो पवंदो। फवाद चौधरी चयो आहे त चूंडूं न थियूं त घरू वेड़ थींदी। पीटीआई सुप्रीम कोर्ट खे सियासी गर्मीपद घटाइण जी लिखत में ख़ातिरी कराए छॾी। औरत जज खे धमकियूं ॾियण वारे केस में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट ज़मानत थियण जोगनि गिरफ़्तारी वारंट्स में तब्दील। इस्लामाबाद जी अदालत इमरान ख़ान जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे वारंट्स खे 18 अप्रैल ताईं ज़मानत थियण जोगनि वारंट्स में तब्दील करे छॾियो।